بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. أما بعد، هي آداب نبوية جو سلسلو जेको आहे हीअ आहे 23 حلقة الإسراف في الطعام. खाइण पीअण में वधीक हिकिड़ो हद खां माण्हू जेको टुपी वञे, ऐं इहा शइ अलाह ताला क़ुर में असांखे बि झलियो आहे, ऐं हींअर डॉक्टर साइंसदान बि झलनि था। अलाह ताला क़ुर में चए थो कुलू वशरबू, खाओ पियो ऐं पियो, लटा बि पायो, जेको शइ, पर वला तुसरिफ़ू, इसराफ़ जेको इंसान न करे। इसराफ़ यानी हद खां वधीक माण्हू को खाए पीए या टुपी वञे हद खां खाइण पीअण में। पहिरीं अल्लाह जे कलाम में अल्लाह ताला सूरत अल अराफ़ में चए थो 31 आयत में त या बनी आदम ख़ुदू ज़ीनतकुम इंद कुल्ल मस्जिद। वो इंसान हो बनी आदम, इंसान जेके हो मस्जिद ॾे वञो त पंहिंजो सिंगार करे वञो, सुठा लटा पाए वञो, ख़ुशबू हुजे जान में, बदबू न हुजे। या बनी आदम ख़ुदू ज़ीनतकुम इंद कुल्ल मस्जिद वकुलू वशरबू, ऐं खाओ पियो, वला तुसरिफ़ू, इसराफ़ न कयो। जेके हद खां इंसान जेतिरो तोखे ज़रूरत आहे एतिरे माण्हू खाए, अञा उन खां बि घटि। इन्नहु ला युहिब्बुल मुसरिफ़ीन, अलाह खे मुसरिफ़ माण्हू कोन वणंदा आहिनि। मुसरिफ़ जेको इंसान हिकिड़े शइ खे ख़बर आहे त मूंखे हिकिड़े गिलास जी जूस जी ज़रूरत आहे, पर ॿ गिलास वठंदो। हिकिड़े प्लेट चांवरनि जी हुनखे खोड़ आहे, पर वॾी प्लेट जा वधीक वठंदो, पोइ वरी उछलाईंदो, हारींदो। इहा अलाह जी नेमत जी हिकिड़ी इसराफ़ आहे। अलाह साईं चए थो मूंखे इहा शइ पसंदि न आहे। सूरत अल बक़रा में अल्लाह साईं चए थो त कुलू वशरबू मिन रिज़्क़िल्लाह वला तअतू फिल अर्ज़ि मुफ़्सिदीन, खाओ पियो ऐं भली अलाह जे नेमतुनि मां, पर फ़साद न कयो, नुक़सान न कयो, माण्हू खे न वढायो, तव्हां जहिड़ा न कयो। इहो अलाह साईं तव्हांखे इन जे लाइ कोन पैदा कयो आहे। सूरत अल माइदा में अल्लाह ताला चए थो वकुलू वशरबू हत्ता यतबय्यन अल ख़ैतुल अबयदु मिनल, इहा सूरत अल माइदा में न आहे, इहा आहे वकुलू वशरबू मिन रिज़्क़िल्लाह वला तअतू फिल अर्ज़ि मुफ़्सिदीन। वरी ॿी जॻह ते सूरत अल माइदा में अल्लाह चए थो कुलू मिम्मा रज़क़नाकुम हलालन तय्यिबन वत्तक़ुल्लाह अल्लज़ी अंतुम बिही मुमिनून। अल्लाह साईं चए थो मुंहिंजे रिज़्क़ मां खाओ, हलालन तय्यिबन वत्तक़ुल्लाह, अलाह खां डपु कयो जंहिं मां तव्हां ईमान आंदो आहे। ऐं ॿी जॻह ते में चए थो त इहो अल बक़रा में वकुलू वशरबू हत्ता यतबय्यन लकुम अल ख़ैतुल अबयदु मिनल ख़ैतिल अस्वदि मिनल फ़ज्र। इहे रोज़नि जे टाइम में, इहे जंहिं महिल साईं चए थो त खाओ पियो जेसि ताईं तव्हांखे ॾिसो था हाणे फजर सुबुह थो थिए, त पोइ तव्हां खाइण पीअण खां बंदि कयो। ऐं हदीसुनि में बुख़ारी में आहे हदीस नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो कुलू वशरबू वतसद्दक़ू, खाओ पियो ऐं सदको बि कढो, वअलबसू, भली लटा बि पायो, मा लम युख़ालितहु इसराफ़ुन औ मख़ीला, पर इसराफ़ न हुजे ऐं लय न हुजे, इंसान खे वॾाई न हुजे। इहा सही बुख़ारी में रिवायत आहे। अल्लाह ताला ॿिए जॻह ते चए थो इन्नल मुबद्दिरीन कानू इख़्वान शयातीन, जेके तब्ज़ीर कनि था, शइ हद खां वधीक उछलाइनि था, खाधो बचे थो त उछलाए था छॾनि किचिरे में, इहे शैताननि जा भाइर आहिनि, इहे शैताननि जा भाइर आहिनि। नबी करीम झलियो आहे त जे वज़ू कयो जब त पाणी घणो न हारियो, खणी वलो कुन त आला नहरिम जारी, खणी को दरिया जे दर ते, दरिया जे भरिसां बीठो हुजे, त बि जेतिरो पाणी जी ज़रूरत हुजे ओतिरो तव्हां खणो उन वज़ू जे लाइ। ऐं जेके के माण्हू वरी सफ़ा बुख़ल था कनि, असांखे विच में हलणो पवंदो, छो जो के माण्हू ॾिसंदे त पैसा बि अथनि, पर न गाॾियूं था वठनि, न सुठा लटा था पाइनि, न सुठी मानी था खाइनि। इन शइ खे असांखे नबी करीम झलियो आहे, छो जो चए थो इन्नल्लाह युहिब्बु अन यरा असर निअमती अला अब्दी, अलाह साईं चाहींदो आहे त मां हिन माण्हू खे नेमत ॾिनी आहे, हिन खे पैसो ॾिनो आहे, दौलत ॾिनी आहे, त पोइ लटा सुठा पाए भली, ऐं उन में को हरज न आहे, पर वॾाई न हुजे, वॾाई न हुजे। इंसान ते हिन खे एतिदाल खपे, खाइण पीअण में, उथण में, वेहण में विच हुजे, न वॾाई हुजे, न सफ़ा बि फाटल लटा पाए घुमे माण्हुनि जे अॻियां, इहो बि सही न आहे। अलाह ताला क़ुर में चए थो न वकज़ालिक जअलनाकुम उम्मतन वसतन लितकूनू शुहदा अलन्नास, अलाह साईं चए थो मां तव्हांजी उम्मत खे इहे विच ते हुजो हर शइ में, ईअं न त सफ़ा लही जुड़ी हिकिड़े पासे थी पओ। ऐं इसराफ़ इहो छा में थो थिए, के माण्हू चवंदा त सिर्फ़ु इसराफ़ खाधे में थींदो या पीअण में, न, हर शइ में, लटे कपिड़े में थिए थो। ॾिसी थो तोखे 10 वॻा पिया आहिनि घर, वरी बि 10 ॿिया सिबराए थो अची, न, हा तो ईअं कर भला 10 जेके अथई सभु कंहिं ग़रीबनि खे पारां वञी, पोइ वरी भली तूं ॿिया बि 100 वठी आ, ख़ैरु आहे। या चैम्पल हूंदई वरी ॿिया वठी ईंदे, इहो इसराफ़ आहे। तोखे गाॾी आहे चई थो 2-3 ॿियूं बि हुजनि, इहो इसराफ़ आहे। ज़रूरत शइ जी, यानी इसराफ़ छा खे चइबो आहे, हर शइ हद खां वधीक
तोखे उन शइ जी ज़रूरत न आहे। ॾिसंदे त कंहिं कंहिं माण्हुनि खे 10 घर बंगला हुते ख़ाली, ऐं कंहिं कंहिं माण्हू ॾिस छपरियुनि में ठाहे वेठा आहिनि गर्मियुनि में सीअनि में। सो इहो इसराफ़ आहे हिकिड़ो। इहो अलाह साईं असांखां पुछंदो। अलाह ताला क़ुर में चए थो वला तुसअलुन यौमइज़िन अनिन नईम, इहे जेके नेमतूं तव्हां वटि अलाह जूं, अलाह साईं तव्हांखे हिकु ॾींहुं इन्हनि जी सभु शइ जो पुछंदो, सभु शइ जो पुछंदो। सो इंसानु जेकी शइ करे थो पंहिंजी ज़िंदगी में त उनजो एहतियात करे, एतिरो खाए पीए जेतिरी ज़रूरत अथसि बसि, बाक़ी एतिरो न त माण्हुनि जे अॻियां मूंखे वाह कनि जा, वॾो कनि जा, नज़र में हीअं हुजनि, वॾाई आई आहे। सो इंसान खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो मन तवादअ लिल्लाहि रफ़अ, जेतिरो इंसानु पंहिंजे पाण खे घटि कंदो त अलाह साईं उन माण्हुनि जे नज़र में उनखे वॾो कंदो। पर जेको पाण चाहींदो मां वॾो थियां, माण्हुनि जे अॻियां सफ़ाई वधीक हुजे, हर शइ में न हीअ किनी शइ मां न खाईंदुसि, हिन होटल में मां न खाईंदा, भली होटल में खाईंदा, इहे हिकिड़ी इहो न आहे। कलो को इंसानु आहे तूं जेके ठिकल होटलुनि ते मानी खाईंदे, अॼु अलाह त तोखे ॾिनो आहे त उन्हनि होटलुनि खे चईंदो हिन में मखियूं आहिनि, हिन में किन आहे, त इहो हिकिड़ी छा आहे, इहा हिकिड़ी तकबुर आहे, हिकिड़ी वॾाई आहे। ऐं वॾाई सिर्फ़ु शैतान जो कमु हूंदो आहे। त इंसानु बचाए त पाण इन सिफ़त मां न हुजे। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए। अल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।